इंसान जे शऊर, इंसान जी तख़लीक़ ऐं इंसानी एहसासनि जी दुनिया खे कीअं ट्रांसलेट कंदी ऐं इंसान उन जी मौजूदगी में पंहिंजो पाण खे कीअं कंदो, ही असांजो मौजू है। और आज इस मौजू के लिए हमारे पास दो शुरका हैं। एक का ताल्लुक इंसानी क्रिएटिविटी के साथ है, अदब के साथ है, अदबी दुनिया के साथ है, इंसानी तख्लीक के साथ है। और दूसरा हमारे पास जो स्पीकर मौजूद हैं, उस स्पीकर का ताल्लुक जो है वो आर्टिफिशियल इंटेलिजेंस के साथ, एआई का दौर है और वो कंप्यूटर पर उनकी जो है वो तरक्की करते हुए अब उन्होंने एक ऐसा मुतबादिल निज़ाम खड़ा कर दिया है, या एक ऐसी चीज़ें सामने आ गई हैं, तो उसमें महारत रखने वाले अमर फयाज बुल्डो साहब हमारे पास मौजूद हैं और नासिर अब्बास नैयर साहब मौजूद हैं। नासिर अब्बास नैयर का तारुफ आपके लिए नया नहीं होगा। ये पाकिस्तान के बहुत बड़े नकाद उर्दू अदब के, उनके साथ नकाद के साथ तख्लीकी, जिसको अदब कहते हैं, तख्लीकी अदब में आप अफसाना नगार, और आपकी अगर आप अफसाना या आप उनकी तहरीर पढ़ें तो वो बड़ी शायराना सी भी महसूस होगी और उसमें आप इंसानी तख्लीकियत को अदब के उसमें भी देख सकते हैं। वरना तो नकाद इतना खुश्क होता है कि आप अगर आमतौर पर कहा जाता है कि जब नकाद कुछ तख्लीक करने की सलाहियत से महरूम होता है वही नकाद बनता है। तो आपकी जो तहरीरें हैं वो कुछ और तरह से हमें बताती हैं कि आप अगर उन पे नकाद वाला नाम अगर हम हटा दें तो सबसे बड़े जो है हमारे तख्लीकी अदब के हवाले से भी उनका बहुत बड़ा मकाम है उर्दू अदब में, पोस्ट मॉडर्निज्म में पे, और बहुत अदबी थ्योरी, अदबी जो नज़रियात हैं उन पे जो है उनकी किताबें मौजूद हैं। नए नकाद के नाम खुतूत भी यहाँ पर अयाज मेलों में उसकी लॉन्चिंग हो चुकी है और आज हम एक और लॉन्चिंग से आ रहे हैं। सबसे पहले तो आपसे एक सवाल पूछेंगे, उसके बाद हम चलते हैं। आपके आप क्या समझते हैं कि ये जो आर्टिफिशियल इंटेलिजेंस का जो मॉडल या जो टूल्स आए हैं, क्या ये इंसान के हलीफ हैं, रकीब हैं, दुश्मन हैं? आप उनको इंसानी तख्लीक के मद्दे मुकाबल देखते हैं तो आप उसको किस तरह से बयान करेंगे एक तख्लीकी राइटर होने की हैसियत में? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बहुत शुक्रिया अमर साहिबा। आर्टिफिशियल इंटेलिजेंस या मसनूई जहानत, इसके साइंसी और इसके जो तकनीकी पहलू हैं उस पर तो बेहतर गुफ्तगू नसीर साहब करेंगे। मैं जब से ये आई है जिसको हम जनरेटिव आर्टिफिशियल इंटेलिजेंस कहते हैं कि यानी वो मसनूई जहानत जो जनरेट कर सकती है, तख्लीक कर सकती है। पहली बात यह कि इंसानों का मशीनों से बहुत पुराना ताल्लुक है और इंसानी तहजीब का जो आगाज़ है वो मशीनों की ईजाद से। तो मशीनों की कई किस्में हैं और मुख्तलिफ हम तहजीबों की जो तरक्की है या तहजीबों का सफ़र है या तहजीबों के सफ़र के मराहल को उन मशीनों की मदद से भी समझ सकते हैं कि कैसे कुछ मशीनों ने इंसानी तहजीब के सफ़र को बहुत तेज़ कर दिया। जो इससे पहले मशीनें थीं वो किसी न किसी इंसानी सलाहियत को बढ़ाने की गरज से थी और वो इंसान की मददगार होती थी। इंसान की जो बहुत सी मुश्किलात होती थी उन मुश्किलात का हल करती थी। लेकिन ये जो इख्तराई मसनूई जहानत है ये भी बहुत सी मुश्किलात को हल करती है, लेकिन कुछ चीज़ों में ये इंसान की हलीफ से ज़्यादा हरीफ बनने का बहुत ज़्यादा पोटेंशियल रखती है। अभी हम चूँकि ये हमारी इतनी ज़्यादा मदद कर रही है तो हमारे यहाँ एक बहुत ज़्यादा ऑब्सेशन है
اور ابھی اس پر ایک صحیح معنوں میں تنقیدی گفتگو مشکل ہوتی ہے، لوگ اس کو قبول بھی نہیں کرتے، اس لیے کہ ہماری روزمرہ زندگی میں اس کا عمل دخل اتنا بڑھ گیا ہے، اور یہ ایک چھوٹی سی ای میل لکھنے سے لے کر طالب علموں کی پریزنٹیشن تیار کرنے تک، استاد کا سوال نامہ تیار کرنے تک، ایک صحافی کی خبر اور کالم تیار کرنے تک، اور بہت سے شاعروں کی نظمیں لکھنے تک، سٹوری کے پلاٹ لکھنے تک، بلکہ اب تو بہت سی جو فیس بک پوسٹ ہوتی ہیں ان کو بھی اس میں صاف پہچان سکتے ہیں کہ وہ ان کی نہیں، وہ اس مصنوعی ذہانت کی۔ اس سے بھی آگے ان پوسٹوں پر جو بہت سے کامنٹس ہوتے ہیں وہ بھی اسی کے لکھے ہوتے ہیں کہ آپ اس کو وہ سارا کنٹینٹ دے دیتے ہیں اور اس کو پرامپٹ دیتے ہیں کہ اس پہ ایک تبصرہ کر دیجئے، وہی تبصرہ کاپی کر کے وہاں پیسٹ کر دیا جاتا ہے۔ تو اس لیے بہت مشکل لگتا ہے کہ جب اس طرح آپ مصنوعی ذہانت کا اتنا زیادہ تعلیم میں، تدریس میں، صحافت میں، مارکیٹنگ میں، اور شاعری لکھنے میں، فکشن لکھنے میں، ڈرامہ لکھنے میں، پلاٹ تشکیل دینے میں اتنا زیادہ جب استعمال کر رہے ہوں، لیکن ہمیں چند چیزوں کو بہرحال پیش نظر رکھنا چاہیے کہ پرانی مشینیں انسانوں کی حریف تھیں، لیکن یہ جو مشین ہے یہ کئی اسباب سے انسان کی ایک اپنے اندر یہ ایک صلاحیت رکھتی ہے کہ یہ نہ صرف انسان کو بلکہ پوری انسانی تہذیب کے لیے بھی ایک بہت بڑا خطرہ بن سکتی ہے۔ پہلی بات یہ کہ یہ ایک ایسی مشین ہے جس کے پاس اتنی زیادہ معلومات ہے۔ ہم پرانے زمانے میں تصور کرتے تھے کہ بڑا آدمی کون ہوتا تھا؟ جو پولی میتھ ہوتا تھا، جس کے پاس جو فلکیات کا علم جانتا تھا، جو نجوم کا علم جانتا تھا، جو شاعری لکھ سکتا تھا، شاعری پہ گفتگو کر سکتا تھا، فلسفی ہوتا تھا، حکیم ہوتا تھا، یعنی بہت سے ڈسپلن پر وہ قدرت رکھتا تھا۔ اس کا انٹلیکٹ اور اس کا جو امیجنیشن ہے دونوں بہت ہوتے تھے، تو اس کو ہم کہتے تھے یہ بڑا آدمی ہے، یعنی اس کے پاس بہت سا علوم ہے، وہ علوم کا بحر ذخار ہے۔ لیکن جو اے آئی ہے اس کے پاس تو اب تک کا جتنے انسانی علوم وجود میں آئے ہیں اس میں سے بیشتر کا ڈیٹا جو ہے وہ اس کے پاس موجود ہے، اور وہ جو ڈیٹا ہے وہ اس کو استعمال کرنے میں چند سیکنڈ سے زیادہ نہیں لیتی، اور ایک یعنی اس کی جو انٹیلیجنس ہے وہ ایسی ہے جس کا اب میں یہاں بیٹھے ہوئے تصور نہیں کر سکتا کہ اس کے پاس کتنا علم ہے، کتنا وسیع علم ہے۔ اور دوسری بات یہ کہ اس سے پہلے کوئی مشین نہیں تھی جو مشین سوچ سکتی ہو اور فیصلہ کر سکتی ہو۔ پہلے مشینیں انسانوں کے فیصلوں اور انسانوں کے ارادوں کی پابند تھیں۔ اب انسانوں نے چاہتا اب میزائل پڑھائے، اب میزائل خود نہیں چل سکتا تھا، لیکن اگر آپ میزائل کے ساتھ اے آئی لگا دیتے ہیں تو وہ میزائل ڈیسائیڈ کر سکتا ہے کہ میں نے کس کو مارنا ہے، کب مارنا ہے۔ اسی طرح اے آئی کو اگر آپ گاڑی میں لگا دیتے ہیں اور گاڑی اے آئی کے ذریعے چلتی ہے بغیر انسان کے، ڈرائیور کے، تو اس کے لیے وہ سڑک پہ چلے گی تو وہ طے کرے گی کہ میں نے کس کو بچانا ہے اور کس کو مارنا ہے، تو بہت سے مورل ایشوز بھی پیدا ہوتے ہیں۔ تو اے آئی جو ہے وہ سب سے، جو میں نے کہتا ہوں کہ وہ ایک پوٹینشیل انسانوں کی حریف ہے اور انسانی تہذیب کی بھی حریف ہو سکتی ہے، وہ اس لیے کہ وہ خود فیصلے کر سکتی ہے۔ اچھا، ایک اور چیز جس کو دیکھنے کی بہت زیادہ ضرورت ہے کہ اے آئی جو کچھ بھی تخلیق کرتی ہے وہ اپنے لارج لینگویج ماڈل، جس کو آپ زیادہ وضاحت سے پیش کریں گے، اور اپنے الگوریدم اور اس کوڈنگ کے ذریعے کرتی ہے۔ اب وہ الگوریدم اور کوڈنگ کون کرتا ہے؟ وہ اے آئی ظاہر اپنے آپ سے لرن کرتی ہے، لیکن اے آئی ایک تربیت یافتہ ایک ماڈل ہے۔ اب جن لوگوں نے اس کو تربیت دی ہے، اس کی جس طرح کوڈنگ کی ہے، یعنی وہ سوچ سکتی ہے، لیکن اس کے سوچنے کی جو کنڈیشننگ ہے وہ آلریڈی کی جا چکی ہوتی ہے۔ لہذا اب یہ جو اے آئی ہے یہ ایک باقاعدہ ایسا ہتھیار بھی بن سکتی ہے جس کے ذریعے آپ دنیا میں نیریٹیوز کو کنٹرول کر سکتے ہیں، جس کے ذریعے آپ معلومات کو کنٹرول کر سکتے ہیں، جس کے ذریعے آپ خود کریٹیوٹی کو کنٹرول کر سکتے ہیں۔ یعنی اگر آپ اس کو یہ کہیں کہ آپ فلسطین پہ نظم لکھ دیں تو وہ اس پہ نہیں لکھے گی، اسی طرح آپ بہت سے اور حساس موضوعات پہ کہیں گے تو اس پہ آپ کی مدد نہیں کرے گی۔ اس کا مطلب یہ کہ اتنی زیادہ وہ ایک تخلیقیت کا مظاہرہ کرنے کے باوجود، یعنی سوچنے کی صلاحیت اور فیصلہ کرنے کی صلاحیت کے باوجود، اس کا جو فیصلہ ہے وہ بالکل ایک پابند ہوتا ہے۔ دوسرے لفظوں میں اس نے آزادی اس کے ہاں جو ہے
जिस आज़ादी का तस्वर हम इंसान रखते हैं और हमने अपनी तहजीब में उस आज़ादी को एक बुनियादी कदर का दर्जा दिया है, यानी अगर किसी तहजीब में आज़ादी एक वैल्यू के तौर पर और एक बाकायदा कदर के तौर पर मौजूद नहीं है, तो हम उस तहजीब के बारे में अच्छी राय कायम नहीं कर सकते। लेकिन AI अब जिस तरह आ रही है, वो उस बज़ाहिर सोचती है, लेकिन वो आज़ादाना नहीं सोचती, वो अपने उस एल्गोरिदम के तहत पाबंद होकर सोचती है। लेकिन खतरा क्या है कि जब वो आपको सब कुछ लिख के दे रही है, आपको लेक्चर लिख के दे रही है, आपको नई बाइबल लिख के दे रही है, आपको नए मजहबी सहाइफ लिख के दे रही है, आपको मज़ामीन, रिसर्च पेपर, आपको नज़्में, नावल सब कुछ लिख के दे रही है, तो इसका मतलब ये है कि वो उनको जिन्होंने इसके एल्गोरिदम बनाया है, जिसकी कोडिंग की है, वो उसको एक बहुत और तरह से कंट्रोल करने की भी कोशिश कर रहे हैं। और जहाँ जहाँ वो AI इस्तेमाल होगी तो बहुत आसानी है कि हम अपनी आसानी की खातिर अपनी बहुत सी चीज़ों को बेच देंगे। और आखिरी बात कि AI पर हमारी जो ओवर डिपेंडेंस है, ये रफ्ता रफ्ता खुद हमारी जो तख्लीकी और तसनीफ़ी और तनकीदी सलाहियतें, उनके लिए रफ्ता रफ्ता बहुत ख़तरा बन जाएगी। और अगर हमने AI को इसी तरह एक क्या कहना चाहिए, यानी इस एक इंटेलिजेंस से, एक आर्टिफिशियल इंटेलिजेंस से अगर इंटेलिजेंटली नहीं निपटा, तो ये एक तरह से हमें एक ज़माना आएगा चंद सालों बाद जब हम सोचेंगे कि क्या इंसान ऐसी मखलूक था जो कभी खुद सोच सकता और खुद लिख सकता था। बहुत शुक्रिया। बहुत आपने एक बड़ी बात कही है कि हो सकता है कि मुस्तकबिल में हम ये तस्वर करें कि कोई कभी इंसान खुद भी सोच सकता था या खुद भी बात कर सकता था। अमर फयाज, आपकी जानी बातें हैं कि हमने मशीन को पहले अपनी सलाहियत को बढ़ाने के लिए इंसान ने इस्तेमाल किया, उसके बाद हमने उसको ज़बान सिखा दी, फिर उसके बाद हमने अपने तजर्बे को, इंसान ने अपने तजर्बे को एक डेटा की शक्ल में उसको मुंतकिल कर दिया। अब वो डेटा इंसान से उसके तजर्बाती, एहसासाती और उसकी जगह ले रहा है, या आप समझ रहे हैं कि उसकी सलाहियतों को और बढ़ावा दे रहा है? आप, चूंकि आपका ताल्लुक मशीन से है, तो आप इस मशीन के बारे में बताएं कि वो इंसान के तजर्बे को रिप्लेस करके क्या वो सिर्फ डिजिट्स में लेकर आ रही है? थोड़ा तव्हांजा सम्झां, मां सिंधीअ में ॻाल्हायां ताकि बहितर नमूने सां ॻाल्हि खे सम्झ में अची वञे हली। AI ऐं माण्हूअ जे विच में जेको बुनियादी फ़र्क़ु आहे उहो इहो आहे त AI जेका मस्नूई ज़हानत आहे उहा टिनि, ईअं सम्झो त ॾाकनि ते कमु करे थी। हिकु आहे हुनजो डेटा, जेका लफ़्ज़ आहे उन लफ़्ज़ ते थी कमु करे, लफ़्ज़नि जे घणाईअ ते थी कमु करे। ॿियो जेको हुनजो ॾाको आहे उहो आहे हुनजी तरबियत, जेका AI जो जेको डेवलपर आहे हुनखे ट्रेन थो करे, तरबियत थो ॾे, उहो ॿियो ॾाको आहे हुनजी ट्रेनिंग जंहिंखे सॾिबो आहे। ऐं टियों आहे हुनजो अल्गोरिथम, जॾहिं तव्हां हुनजो सिस्टम खे सम्झायो था पिया। अल्गोरिथम ईअं आहे जीअं 2 ऐं 2 4, 3 ऐं 2 5, त हिकिड़ो पैटर्न ठही थो अचे। उन पैटर्न खे, उन नमूने खे AI पंहिंजे नमूने सां हज़ारनि लखनि जी मिक़दार में ज़रब ॾेई सघे थी, वंडप करे सघे थी। लफ़्ज़नि जी बि वंड थींदी आहे, लफ़्ज़नि जी बि ज़रब थींदी आहे। पर नोट करे छॾियो त AI सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु लफ़्ज़नि सां तालुक़ु रखे थी ऐं इनखे लफ़्ज़नि ताईं रहणु ॾियो, हुनजी चालाकीअ ताईं रहणु ॾियो, जेका हूअ इंसान खां हज़ारें दफ़ा वधीक चालाक आहे। इंसान शायदि एतिरो चालाक न आहे। हे ईअं ई आहे त जीअं कल्ह जॾहिं कार ठाही वई त तव्हां असां खां घणो तेज़ डोड़े पई, पर हिन जो कतई मक़सदु इहो न थियो त तव्हांजे मथां कार सवार थी वेंदी आहे। कार तव्हांजी सवारी ऐं तव्हां ई था हलायो। हिते थोरो फ़र्क़ु आहे AI जो। इंसान वटि छा आहे? इंसान वटि सभ खां पहिरियों जेको अहिड़ो हिकिड़ो निरालो हिकिड़ो हुन वटि गुण आहे जेको AI वटि न आहे, मशीन वटि न आहे, उहा अहसास, आर्टिफिशियल इंटेलिजेंस। पर कॾहिं बि न ॿुधंदव आर्टिफिशियल इमोशन, जज़्बो, अहसास, रोअण, ॾुख, पीड़ा, तकलीफ़, रड़, दाह, प्यार, नफ़रत, धिकार, ये जेके जज़्बानी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इंसान वटि आहिनि। उहो इंसान जे अंदरां जॾहिं ख़ुशि थिए थो त हुनजे जिस्म मां
हिकिड़ो फेरोनम हिकिड़ो हार्मोन ख़ारिज थिए थो, उहो जॾहिं वधीक अञा वधीक एक्सट्रेसीअ जी हालत में वञे थो पियो त हुन वटि हिकिड़ो ॿियो हार्मोन डेवलप थी थो वञे, ऑक्सीटोसिन सॼो थो पियो वञे। आर्टिफिशियल इंटेलिजेंसीअ जा हींअर ताईं जेको कुझु अंग लॻे थो, भले खणी केतिरो बि दुनिया जी सॼी डेटा अचे न हुन वटि हार्मोन इहो ऑक्सीटोसिन अथसि, न हुन इहो अहसासु अची सघे थो त उहो ख़ुशि बि थी सघे थी, न हुनखे ख़ुशी आहे न ॾुख आहे, उहो रोबोट आहे, उहो लफ़्ज़ अदा कंदी अलाह ख़ैर सलाह। इंसान वटि जेको टियों हिकिड़ो वॾो गुण आहे उहो आहे हुनजी जेका तख़लीक़ आहे, हुन तख़लीक़ जो जेको दर्द आहे, हुन तख़लीक़ जे पोयां जेको दर्द जो क्रॉस थिए थो पियो। तनवीर थो पियो चवे दर्द आहे पैगंबर जंहिंजो मौजज़ो आहे सुजागी, मशीन ईअं न चवंदी, छो त मशीन वटि उहो दर्द आहे ई कोन। सो जेकॾहिं असां वटि AI खे, आउं इहो चवंदो आहियां, मां इहो मुमकिन आहे मुंहिंजे साम्हूं केतिरा ई स्टूडेंट वेठा हुजनि जेके मस्नूई ज़हानत जे मुख़्तलिफ़ मॉडल्स ते कमु कंदा हुजनि, पर आउं जेतिरो इन मॉडल्स ते हिकु शागिर्द जे हिसाब सां इन जे अंदरि मां दाख़िल थी वियो आहियां, ॿोलीअ जो हिकिड़ो मॉडल डेवलप करण में दाख़िल आहियां, उन में मां इहो महसूसु कयो आहे त मशीन हज़ारें दफ़ा तेज़ तरीन डोड़े, मशीन तेज़ तरीन जवाबु ॾे, पर नोट करे छॾियो उन जा टोटल जवाब लफ़्ज़ एहसासु न आहिनि, हूअ अहसास में जवाबु ॾेई कोन थी पई सघे, या असांजो टूल थी सघे थी पई, इहो असांजो हथियार थी सघे थी पई, पर उनखे असां पंहिंजे कुल्हनि जो सवार जेकॾहिं कंदासीं त मां हाणे वेझड़ में हिकिड़ी पोस्ट रखी हुई त AI न त शैतान आहे न मसीह आहे, इहो हलाईंदड़ ते आहे। जे तव्हां पंहिंजो पाण AI जे हवाले था पिया कयो त AI मूंखे हलाए, मूंसां मुंहिंजा काफ़ी दोस्त आहिनि जेके उहे अची AI खां, यानी चैट GPT खोलींदा आहिनि, चैट GPT खां पुछंदा आहिनि पाकिस्तान जा सूबा केतिरा आहिनि, चैट GPT खां पुछंदा आहिनि, ग्राहक खां पुछंदा आहिनि कहिड़ा 8 खे 10 सां ज़रब ॾिजे छा थींदो आहे। त जॾहिं असां इंसान AI जे ॾाढो मजबूर थी हर नंढीअ खां वॾी शइ जॾहिं हुन खां पुछंदासीं त इहो AI तव्हांजे मथां सवार इन शक्ल में कोन थींदी, अलबत्ता तव्हां असां पस्त ज़रूरु थियूं था, जेका अब्बास साहब ॻाल्हि कई त तव्हां हर ॻाल्हि जॾहिं AI खां पुछणु शुरू था कयो त असुल में तव्हां पंहिंजी पोटेंसी, पंहिंजी लियाकत ऐं जेको ख़ुदाई जेको तव्हांजे अंदरि में अलगोरिथम डेवलप कयल आहे उहो कंप्रोमाइज़ थी थो वञे। अॻे कारूं हूंदियूं हुयूं, तव्हां नोट कयो हूंदो त जेको असां त एक्स जेके जनरेशन जा जेके वेठा आहियो 60-70 वारा, असां सभु एक्स जनरेशन सां वास्तो रखूं था पिया, असां उहे जीपूं ॾिठियूंसीं जेके लीवर ते हलंदियूं हुयूं, उहे स्टार्ट थियण महिल लीवर सां हलायूं वेंदियूं हुयूं, ऐं अॼु असां उहे बि जीपूं उहे गाॾियूं ॾिसूं था पिया, सिर्फ़ु असां लफ़्ज़ था पिया कढूं त शीशा चाढ़ तो शीशा चढ़ी था वञनि। त इहो इंसान जो जेको पुराणो दौरु हुयो जंहिंमें हू पाण पंधु कंदो हुयो, जंहिंमें हर शइ मुंशी हिसाब कंदो हुयो, पने ते ज़रब वंड कट अले छा छा करे वठंदो हुयो, उन दौर खां अॼु इन दौर में जो मां मशीन खे चवां थो पियो त हेतिरा हज़ार खां हेतिरे ताईं तूं मूंखे ॿुधाए ते मूंखे जवाबु ॾे थिए पई। तव्हां नोट कयो आहे, मां हिकिड़ियो ॿ शयूं मां हिकिड़ियो तव्हांखे मां इनिक्शाफ़ कंदो हलां, तव्हां सर्च कजो, पत्थर जे दौर जे माण्हूअ जी जेका IQ लेवल हुई उहा असां खां 800 दफ़ा वधीक हुई। अॼु असां टेक्नोलॉजी जे उन जॻह ते बीठा आहियूं जो असां लफ़्ज़ मशीन खे चऊं था त छा हुकुम आहे मुंहिंजा आका करे असांखे जवाब त ॾे थी। हिकिड़ो सवाल कंदसि, तव्हां सवेरे चयो त जेका असां इंसान जा जज़्बा, इंसान जा माना जेका असां AI प्यार मोहबत गुस्सो ॾुख उनजो जेको आहे सो मुतबादिल नथी पैदा करे सघे, पर जेकॾहिं तव्हां उनजे बरक्स तव्हां ॾिसो इंसानी शऊर, इंसानी तख़लीक़, ख़ासि तौर ते इंसान जे फ़ैसिले करण वारी जेका सलाहियत है, क्या करना चाहिए, हिन सूरत में छा करणु खपे, हाणे इंसान उहो पंहिंजे पाण करण जे बजाय उहो बि इहो करे थो छॾे त छा करणु खपे, हू AI खां मदद वठे थो। हिन वक़्तु हू असांजी मददगार आहे, पर जंहिं रफ़्तार सां उन मददगार खे इस्तेमालु कयो पियो वञे, ही मददगार के बजाय ही असांजी उहा ज़रूरत थी वेंदी। अगर मैं उसको उर्दू में थोड़ा सा और बयान करूं इस बात को बढ़ाते हुए कि कभी अगर हमने डार्विन की थ्योरी पढ़ी तो डार्विन की थ्योरी में यही है कि कुछ जो है बायोलॉजिकली कुछ चीज़ें, कुछ आज़ा हमने इस्तेमाल करना छोड़ दिए, तो क्या आप ये समझते हैं कि अब मशीन के
इस एआई के बाद हम सोचना छोड़ देंगे और फिर ये आपका एक उज़्र मुअत्तल बन जाएगा कि आपके लिए आपको ये जिसको आप माइंड कहते हैं, जिसको आप ज़हन कहते हैं, जहाँ पर शऊर साजी है, तो ये एक बेमाना चीज़ बन जाएगी। हाँ, इहो वरी बि साॻी ॻाल्हि उन ते था पिया अचूं त जेको हींअर पोस्ट मॉडर्निज़म खां पोइ जेको पोस्ट ह्यूमन कल्चर आहे, जेको अचे थो पियो ट्रेंड आहे पोस्ट ह्यूमन। अॻे मां साईं दोदे महरीअ सां जॾहिं ॻाल्हाईंदो हुउमि त दोदो माहिरी मूंखे जवाबु ॾींदो, माण्हूअ जो माण्हूअ सां रब्तो हूंदो हुयो। उहो राब्तो वरी किताबनि में आंदो त बाबा ठीकु आहे, नसीर मिर्ज़ा जेका अॻु में ॻाल्हि कई हुई उहा जिते कई हुई मूं ताईं पहुती, किताब विच में अची वियो, हाणे मशीन विच में अची वई आहे, लिहाज़ा हाणे मशीन माण्हू सां ॻाल्हाए थी, माण्हू मशीन सां ॻाल्हाए थो। इन जॻह ते मशीन जे मथां जेको इन्हिसार थो करे, उन में हे माण्हू आहिस्ते आहिस्ते कमज़ोर थींदो वेंदो। छो त हू जॾहिं माण्हू सोचण जी सलाहियत बंदि थो करे, हर सनी थुली ॻाल्हि जॾहिं हुन खां पुछे थो, यानी पंहिंजे इंटेलिजेंशिया पंहिंजी जेका हुन जे विच में विथी आहे तमीज़ करण वारी, उहा बि जॾहिं हुन मशीन जे हवाले थो करे त हे पंहिंजो पाण कंप्रोमाइज़ थो करे। इहो बिल्कुलु सही आहे त चयो इहो थो वञे त अॻिते हली माण्हू मशीन जो ग़ुलाम थींदो। ग़ुलाम जो मक़सदु इहो कतई कोन्हे त मशीन असांजे मथां हुकुम हलाईंदी, पर हिते ग़ुलाम जो मक़सदु आहे त तव्हां पंहिंजो फ़ैसिलो को बि कोन था कयो, तव्हां मशीन जे पंहिंजो पाण हवालो था पिया कयो। पर वरी बि इन जॻह ते आहे त जेको अदब आहे, जेको इंसान जो स्वाभाविक हिकिड़ो अहसासु आहे, उहो मशीन रिकॉर्ड त करे सघे थी, आर्काइव त करे सघे थी पई, पर मुंहिंजी भेण इहो मूंखे चवणु ॾियो, मशीन तख़लीक़ त करे सघे थी लफ़्ज़नि खे, पर मशीन तख़लीक़ जे पोयां दर्द न बयानु करे सघे थी, न तव्हांजे दर्द जी सही नमूने सां तर्जुमानी करे सघे थी पई। नासिर अब्बास साहब, आपके पास आते हैं। एक सवाल जो है इंसान की इखलाकी जिम्मेदारी का इंसान के शऊर के साथ भी जुड़ा हुआ है और समाज के साथ भी जुड़ा हुआ है, फर्द के हवाले से भी जुड़ा हुआ है और बाहर के उसकी जिम्मेदारी के एहसास के हवाले से भी जुड़ा हुआ है। अब क्या समझते हैं कि एआई के दौर में वो इखलाकी जिम्मेदारी जो फर्द की हैसियत में उस पर आयद होती है, वो जब हम फैसला कुन जो है एआई के हवाले कर देंगे, तो उसकी इखलाकी जिम्मेदारियों के हवाले से, समाजी जिम्मेदारियों के हवाले से उसकी जिम्मेदारी हम किस पे डाल सकते हैं? जो ये इखलाकी सवाल जो आता है, उसकी जिम्मेदारी किस पे होगी? बहुत शुक्रिया, बहुत उम्दा गुफ्तगू की। एआई पे गुफ्तगू करते हुए एक और बुनियादी बात याद रखनी चाहिए कि ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस है, यानी ये इंसानी पूरे जहन की नकल नहीं है, इंसानी जहन के एक हिस्से, इंटेलिजेंस एक हिस्सा है। हत्ता कि इसमें जो डेटा इस्तेमाल होता है वो ह्यूमन मेमोरी की तरह नहीं है। इंसानी जहन में याददाश्त बिल्कुल और तरह से करती है। इंसानी याददाश्त एक बहती हुई नदी की तरह होती है और कुछ पता नहीं होता कि वो याददाश्त किस सफ़र की तरफ जाएगी, माजी की तरफ जाएगी, एक मुस्तकबिल की तरफ प्रोजेक्ट होगी और अपने अंदर किन किन को शामिल करेगी। तो एआई तो बिल्कुल एक तयशुदा पैटर्न, एल्गोरिदम जो लार्ज लैंग्वेज मॉडल है उसके तहत करती है। और दूसरी चीज़ ये कि ये इंटेलिजेंस है और इंसान कॉन्शियसनेस है। जो आर्टिफिशियल इंटेलिजेंस है ये ह्यूमन कॉन्शियसनेस के बगैर है। मेरा ख्याल है आर्टिफिशियल इंटेलिजेंस ने सबसे ज़्यादा जिस डिबेट को जनरेट किया है, ह्यूमन आप जो डिस्कोर्स इस पे हो रहा है जिसको पोस्ट ह्यूमन ठीक उन्होंने कहा, उसमें सबसे ज़्यादा शऊर का है सवाल है कि जहानत और शऊर में क्या फ़र्क है, कि क्या मतलब जो ज़हीन आदमी है वो बाशऊर भी है, या शऊर इंसान को डिफाइन करता है और शऊर इंसान को एक जिंदा अनवा में ना सिर्फ शामिल करता है बल्कि एक ख़ास मर्तबा भी देता है। तो शऊर जो होता है वो दरअसल बहुत एक बुनियाद है, हमारा कॉग्निशन, हमारा परसेप्शन, हमारे ख्यालात, हमारा सोचना, ये शऊर नहीं है। ये इन सब के पीछे एक जो बुनियादी नेमलेस और एक बहुत गैर मामूली पोटेंशियल है, वो इंसानी शऊर है। उसको वाजे करना आसान नहीं है, जिस तरह ताव को वाजे करना आसान नहीं है, ये एक उस तरह की चीज़ है। तो अब जब आर्टिफिशियल इंटेलिजेंस यानी शऊर को रेप्लिकेट नहीं किया जा सकता, ये तो तजर्बा हो गया कि आप जहानत को रेप्लिकेट कर सकते हैं मशीन के ज़रिए, लेकिन शऊर को रेप्लिकेट नहीं किया जा सकता। अब चूंकि शऊर को रेप्लिकेट नहीं किया जा सकता है तो इंसानी तजर्बा भी नहीं हो सकता। तो इंसानी सारा तजर्बा
اور سب سے اہم چیز، اگر آپ کے پاس شعور ہے تو آپ کے پاس خواب بھی ہیں، ڈریمز بھی ہیں، یعنی آپ کے پاس میموریز ہیں تو آپ کے پاس ڈریمز بھی ہیں. تو جو آرٹیفیشل انٹیلیجنس ہے اس کے پاس نہ تو ہیومن میموریز ہیں، صرف ڈیٹا ہے. ڈیٹا بالکل اور چیز ہے. اسی طرح اس کے پاس ڈریمز بھی نہیں ہے، اس کے پاس فیلنگ نہیں ہے، سفرنگ نہیں ہے. یہ بہت عمدگی سے انہوں نے واضح کر دیا. تو لہٰذا انسانی تجربہ بھی نہیں ہے. تو اب وہ جب تخلیق کرتی ہے تو اگر آپ اس کا تنقیدی جائزہ لیں تو آپ صاف کہہ سکتے ہیں کہ وہ اگر انسانی دکھ پر ایک نظم لکھ سکتی ہے اور ہو سکتا ہے وہ بہت مؤثر نظم ہو، لیکن کیونکہ اس کے پاس دکھ کو بیان کرنے کی زبان کا ایک پیٹرن ہے کہ دکھ کو بیان کیسے کرنا ہے. دکھ کے لیے میٹافور زیادہ اچھا کون سا ہوگا، وقت کا میٹافور کون سا اچھا ہوگا، دریا ہوگا یا پتھر ہوگا. پتھر ہے تو منجمد وقت ہے، دریا ہے تو بہتا ہوا ہے. تو چونکہ وہ ادب میں یہ سارے میٹافور اور یہ ساری لینگویج کسی بھی تجربے یا فیلنگ کو بیان کرنے کی موجود ہے تو اس کو وہ ریپلیکیٹ کر دیتی ہے. اور یاد رکھیے کہ آرٹیفیشل انٹیلیجنس کی ساری جو کریٹیوٹی ہے، اس کے بارے میں نام چومسکی نے یہ کہا تھا کہ یہ ہائی ٹیک پلیجرزم ہے. یعنی میں سمجھتا ہوں اس سے بہتر لفظ نہیں ہو سکتا کہ آرٹیفیشل انٹیلیجنس کی ساری کریٹیوٹی یہ ہائی ٹیک پلیجرزم ہے. یعنی انسانوں ہی کے جو تخلیق کی ہوئے ٹیکسٹ ہیں ان ٹیکسٹ کو بنیاد بنا کر ان کو ایک ریکریٹ کرنا، ان ٹیکسٹ پر ایک انٹر ٹیکسچول ایک طریقے کے ساتھ ایک ٹیکسٹ کو لے آنا، لیکن انسانی شعور اور انسانی تجربے کے بغیر. اخلاقیات کا سارا سوال انسانی شعور کا ہے. مثال کے طور پر اگر آپ راستے میں جا رہے ہیں، راستے میں اگر آپ کسی کو ایک مشکل میں دیکھتے ہیں تو اس مشکل میں آپ نے کیا کرنا ہے، اس کی مدد کرنی ہے یا آپ کسی ضروری کام کا بہانہ کر کے چلے جانا ہے. تو یہ جو ڈیسیژن ہے یہ ایک اخلاقی ڈیسیژن ہے. اسی طرح آپ کے سامنے بہت سی گفتگو کی جاتی ہے، کسی کی توہین کی جاتی ہے، فرنود صاحب اس پہ بہت لکھ رہے ہیں جرأت کے ساتھ. تو آپ نے اس وقت کیا خاموشی اختیار کرنی ہے، ایک موقف اختیار کرنا ہے، ایک پوزیشن لینی ہے، یا ایک سیف زون میں چلا جانا ہے. یعنی ڈینجر زون اور سیف زون کا جو انتخاب ہے یہ سارے کا سارا مورل ایک ایشو ہوتا ہے. اور اس کے بغیر، اور یہ پیدا کہاں سے ہوتا ہے، یہ یاد رکھیے یہ صرف مذہبی تعلیمات سے پیدا نہیں ہوتا، یہ ایک استاد کی دی گئی اخلاقیات سے نہیں، یہ پور انسانی شعور کے اندر انگرینڈ ہے. ناصر صاحب، لیکن اس میں ایک اور سوال پیدا ہوتا ہے، اور وہ سوال بھی جو ہے آج ہم ہمارا سماج ہم سے پوچھ رہا ہے کہ یہ جو مصنوعی ذہانت سے جو ایک علم کی پیداوار ہو رہی ہے، وہ علم کی پیداوار بھی جمہوری ہے، عام لوگوں تک آ سکتی ہے، یا ننگر پارکر کا بیٹھا ہوا جو بندہ ہے اور جو نیو یارک میں بیٹھا ہوا بندہ ہے، وہ یہ جو سرمایہ دارانہ نظام ہے وہ اس کی علم کی جو پروڈکٹیوٹی ہے، نالج کی، اس کو پھر سے کنٹرول کر کے یہ ایک نیا ایک ٹول بن جاتا ہے کہ اس کو انسانی ذہن کو، انسانی علم کو اور انسانی اس کو دوبارہ سے صرف اس کے جسم کو نہیں لیکن اس کی علمیت اور اس کے احساسات کو پھر ایک طاقت کے مراکز کے پاس جو ہے اس کو گروی رکھتے، اس کو کنٹرول کرے. دیکھیے میں اس کا مکمل انکار نہیں کرتا. بہت سی صورتوں میں جو اے آئی ہے وہ ایک مشین ہے تو مددگار بھی ہے. تو میرا تو موقف یہ ہے کہ یہ مددگار ہے لیکن اس کو مددگار کے طور پر لینا چاہیے، اس پہ ایک جو مکمل انحصار ہے وہ نہیں کرنا چاہیے. کیونکہ ہمارا مسئلہ تخلیق کی طرف تھا، تو اس لیے میری گفتگو کا رخ اس طرف تھا کہ تخلیق کو اگر آپ اس کے لیے استعمال کریں گے، اب جیسے اگر آپ امیزون پہ جائیں تو آپ کو ہزاروں کی تعداد میں کتابیں ملیں گی، ناول ملیں گے، تنقیدی کتابیں ملیں گے، فلسفے کی کتابیں جو اے آئی کی لکھی ہوئی ہیں. لیکن وہ ساری کتابیں دراصل اس سے پہلے جو کتابیں لکھی گئی ہیں، یعنی ساری کی ساری وہ ایک طرح کا ہائی ٹیک پلیجرزم ہے. اچھا، اب اے آئی جس کو آپ کہہ رہے ہیں کہ عام لوگوں تک سارا علم پہنچاتی ہے، تو وہ علم کی وہ معلومات پہنچاتی ہے. وہ صرف معلومات، یہ ایک اچھی چیز ہے کہ چلیں ان تک بہت سی معلومات پہنچ جاتی ہیں، بہت تیزی کے ساتھ پہنچ جاتی ہیں، لیکن معلومات تو پہلا مرحلہ علم حاصل کرنے کا. علم حاصل کرنے کی تو دو بنیادی چیزیں کہ آپ کے پاس کتاب ہو اور کتاب پہ گفتگو کا ایک کلچر ہو. اگر یہ دو چیزیں نہیں ہیں تو آپ کے پاس کتابوں کے نام ہو سکتے ہیں. مجھے مثلا ایک دفعہ ایک جگہ میں گیا تو مجھ سے جس کو آپ جنریشن زی کہتے ہیں تو اس نے تعارف ہی یہ کروایا، کہنے لگے میں جین زی کا ہوں. اب مجھے یہ بھی عجیب لگتا ہے کہ باہر کی دی ہوئی آئیڈینٹیٹیز کو آپ اتنی جلدی قبول کر لیتے ہیں، اتنی جلدی سرنڈر کر دیتے ہیں. مطلب اتنے جو نوجوان بیٹھے ہیں، ان نوجوانوں میں شخصیت کے اتنے اختلافات ہیں، آپ ایک کور کے تحت ان سب کو کیسے لے سکتے ہیں؟ یہ ممکن ہی نہیں ہے.
लेकिन ये सरमायादाराना तौर पर एक जनरेशन को नाम देकर कंट्रोल करने का सबसे सॉफ्ट तरीका होता है। आपने चीज़ें बेचते हैं, ये जेन ज़ी की हैं, वो आइडेंटिफाई करते हैं, वो चीज़ें खरीदना शुरू कर देते हैं और वही लाइफस्टाइल इख्तियार कर लेते हैं। तो उसने कहा जी मैं जेन ज़ी से हूँ, तो मुझे जब किताब का एक खुलासा मिल जाता है चंद सेकंड में, तो मुझे पूरी किताब पढ़ने की क्या ज़रूरत है। अब ये है, अब अगर आप पूरी किताब नहीं पढ़ते, किताब की सिर्फ समरी पढ़ते हैं, तो आप इल्म हासिल नहीं करते। तो जो AI है वो आपको सिर्फ समरी देती है, किताब तक रसाई देती है। अगर आप किताब पढ़ते हैं तो वो एक दरवाज़ा खोल सकती है इल्म की तरफ, ये उसकी खिदमत है। लेकिन इल्म हमेशा किताब और उस पर एक तफसीली डिस्कशन और एक रिफ्लेक्टिव डिस्कशन के मोहताज हुआ करता है। जी, आपने बिल्कुल दुरुस्त कही, बात कही कि एक इस पे जो है इल्म आपको मुकम्मल उसका एहसास नहीं दे सकती। अमर साहब, तव्हां खां हिकिड़ो सवाल आहे, उहो इहो आहे त AI जे मौजूदगी में इंसानी सलाहियत में डिपेंडेंसी वधीक ईंदी या उहा मददगार आहे? बसि माना उन ते इनहसार माण्हू जो वधीक थींदो या हू तव्हांजी मददगार थींदी? फ्यूचर में तव्हां छा था ॾिसो? अच्छा, हिकिड़ो पाण हीअ कमु था कयूं, पाण हिकिड़ो अज़्यूम था कयूं, हिकिड़ो तसवुर था कयूं त अॼु पाण 2025 में वेठा आहियूं, जंहिं रफ़्तार सां दुनिया हले थी अॻिते, जेकॾहिं 2300 में AI बायोटेक्नोलॉजीअ जे ज़रिए असांजे रत में शामिल कई वञे, जेको थियणु वञे थो बायोटेक जे थ्रू। जॾहिं तव्हांखे वैक्सीन्स जे, जॾहिं तव्हांजे दिमाग़ में हिकु चिप कंट्रोल करणु शुरू करे, जीअं स्काईलैब जो तस्वुरु आहे, जीअं स्काईनेट जो तस्वुरु आहे, टर्मिनेटर फिल्म तव्हां ॾिठी हूंदी। यानी मूंखे मैथमेटिक नथी अचे, मां अचां बिस्तरे ते थियां, मूंखे हिन ते कैथोड लॻाए बटण हणनि, 2 मिंटनि में सॼी मैथमेटिक मुंहिंजे दिमाग़ में डब थी वई। जॾहिं AI तव्हांजे दिमाग़नि में अची वञे ऐं 2300 में मां पाण पहुचऊं, त हिकिड़ो ख़्यालु आहे जेको सॼी दुनिया में हींअर ॾाढा सोचनि था, त जॾहिं दुनिया में इंसान एतिरो परफेक्ट थी वेंदो, एतिरो तुज़ थी वेंदो, तॾहिं ज़िंदगीअ में रोमांस किथे मिलंदो, तॾहिं ज़िंदगीअ में भुल किथे हूंदी। हुस्न त भुल में आहे, इश्क त भुल में आहे न। जॾहिं चुक थी थिए, जॾहिं इंसान भुल थो करे, चुक थो करे, तॾहिं इश्क फुटे थो। मूंखे मूं पिरियनि ॿधी वेंदो ॿारनि में। जॾहिं हो चवे थो पियो त मूंसां मूं पिरियनि भोराईअ में बाल कया, चङा हुन ॾाहप में बाल न आहे थियो। इंसान जी जेका ब्लेसिंग आहे उहा हुनजी मासूमियत में पई आहे, चुक मासूमियत में पई आहे। जॾहिं AI वञी इन तरक़ीअ ते पहुचे त इंसान सॼो कुझु थींदो, पोइ हू माण्हू ॻोल्हींदा त माण्हू किथे आहे। वॾे में वॾो ख़तरो इहो आहे त AI जे अचण खां पोइ, AI जे नाफ़िज़ थियण खां पोइ, हे दुनिया जे सोचण वारा माण्हू इंसान तलाश कंदा, छो त हर तरफ़ त उनखे मशीन थी नज़र अचे। हींअर जंहिं पासे ॾे तव्हां जेको सवाल कयो था त असां डिपेंडेंसी या केतिरा मोहताज असां AI जा थिया आहियूं, जेका रफ़्तार हले थी। नयर साहब ॾाढी हिकिड़ी कमाल जी ॻाल्हि कई। असां इहो था चऊं त हींअर जेको ताक़त मार्केट जे हवाले थियणु शुरू थी आहे, हींअर मार्केटियर फ़ाइदो थो वठे। तव्हां असां सभु जो सभु ग्राहक आहियूं, हुन जा ग्राहक आहियूं, त असांखे हुननि अणसिधीअ तरह सां अहिड़े ॿूहे में विधो आहे जो हाणे असां हुन ग्राहकीअ में अची हुनजे मथां इनिसार करणु शुरू करे छॾियो आहे। मूंखे अमर इहो चवणु ॾियो, मूंखे जेको वॾे में वॾो AI जो ख़तरो लॻंदो आहे इहो आहे त असां डफर नस्ल तकड़ में ॼणींदासीं। पोइ थी सघे थो त बायोटेक जे अचण खां पोइ, पोइ थी सघे थो त बायो खां पोइ हे सॼो नसुल मटिजे। बाक़ी हींअर असां ॾाह कोन था थियूं, असां डफर थियणु शुरू करे छॾियो आहे, जेको वॾे में वॾो ख़तरो आहे हींअर। लिहाज़ा असां हिन जा मोहताज थियणु शुरू थिया आहियूं। हिन खे सुवारीअ जे हलाइणो असां छॾे ॾिनो आहे। इहा तकलीफ़ जहिड़ी ॻाल्हि आहे। तव्हां वॾी ॻाल्हि कई ऐं बिल्कुलु दुरुस्त ॻाल्हि कई। जेको सभ खां वॾो ख़तरो आहे इहो त ऐं नासिर अब्बास नयर साहब बि इहा ॻाल्हि कई त इंसानी शऊर उहो मुख़्तलिफ़ तजर्बनि ऐं मुख़्तलिफ़ एहसासनि जो मजमूओ हूंदो आहे। उहो सिर्फ़ु डेटा कान्हे, पर AI उन जी जॻह कीअं वठी रही आहे ऐं कीअं जेका असां हिकिड़ो मुतबादिल जेका असां पैदा करे रही आहे, जेको मुस्तक़बिल में उनजो हरीफ़ बि थी सघे थो ऐं कंहिं हद ताईं उन जा इम्कान नज़र अचनि था। जीअं त अॼोके सेशन में मुंहिंजी जीअं नज़र पए थी, सवाइ जेका असां पहिरीं जेका रो वेठी आहे,
पहिरीं कतार खां पोइ मां जेसि ताईं मुंहिंजी नज़र वञे थी पई मूंखे नौजवान नज़र था अचनि पिया ऐं मां सम्झां थी जेके मूंखे नथो महसूसु थिए त जंहिं ज़ी जनरेशन जी ॻाल्हि कयूं था हक़ीक़ी तौर ते उहा ज़ी जनरेशन का ग्लोबल आहे। हिन वक़्तु बि जेके कराची में वेठो आहे, जेको इस्लामाबाद में वेठो आहे, जेको लाहौर में वेठो आहे नौजवान, उहो त पंहिंजो पाण खे ज़ी जनरेशन जो चई सघे थो। पर मां इहो बि माना छाकाणि त मां यूनिवर्सिटी में हिकिड़ी प्रोफेसर आहियां त मुंहिंजो वास्तो उन्हनि शागिर्दनि सां पए थो जेके शागिर्द अॼु बि उन शऊर ऐं तजर्बे ऐं उन मंझां गुज़रनि था ऐं अॼु बि उन दौर में रहनि था जेके अञा असां चऊं तो इहो मुंहिंजो दौर आहे या एक्स जनरेशन आहे या अञा बि उनखे ॿियो नालो ॾेई सघिजे थो। सो मां चाहींदसि त ही सेशन जीअं तव्हांजे लाइ आहे तंहिंजे करे सवाल जवाब हिन सेशन में असां वठी सघूं था। जंहिंखे सवाल करणो आहे उहे मुख़्तसिर ॾिसो हिते तबसरो न कमेंट न मुख़्तसिर सवाल कयो ऐं सवाल जेतिरा बि थींदा असां उन जा कोशिशि कंदासीं जवाब ॾियूं। ऐं मूंखे यकीन आहे त नौजवान इन जे बारे में ॿुधण बि चाहिनि था, सम्झण बि चाहिनि था ऐं असां खां पुछण बि चाहिनि था। तव्हां वटि तख़लीक़ी हवाले खां हिकिड़ो तख़लीक़कार बि वेठो आहे, तव्हां वटि मशीनी हवाले खां AI जो माहिर बि वेठो आहे। सो तंहिंजे करे तव्हां सवाल रखो ऐं असां कोशिशि कंदासीं त असांजा ॿई जेके पैनलिस्ट आहिनि उहे तव्हांजे सवालनि जा जवाब ॾियनि। जी सर मुंहिंजो सवाल इहो आहे छा असां यूटोपिया ॾे था वञूं? जीअं तव्हां चयो त असां जेको आहे सो अहिड़ी दुनिया में बायोटेक्नोलॉजी में हलिया वेंदासीं जो इंसान माना फितरत ख्वाब ख़ुशियूं अंज इज़ा तकलीफ़ूं इहे असांखां सभु हली वेंदियूं। हिकिड़ो इहो आहे। ॿियो इहो आहे छा इहो शऊर न आहे त इंसान इते वञी पुॻो आहे त ज़हननि खे वञी कंट्रोल थो करे? छा तव्हां AI खे इहो नथा सम्झो? ये ॿ सवाल ये क्लियर कजो। बाक़ी तव्हांजी वॾी महिरबानी। नालो पंहिंजो ॿुधाइजो। शफ़ीउल चांडियो, मां BS इंग्लिश कई। जी तव्हांजो शफ़ी ॻाल्हि इहा आहे त AI जो उठ अञा वेठो न आहे जो पाण चऊं त यूटोपिया या न थींदो। जे उठ वेहे त पोइ पाण चवंदासीं त इहो यूटोपिया तरफ़ वेंदासीं। हे अञा हले थो। मां इन करे हर प्लेटफॉर्म ते चवंदा खुदारा AI या कंप्यूटिंग साइंस में PhD न ॾियो, छो त हे अञा हलियल आहे। नंबर 1। नंबर 2, इहो जेको तव्हां चओ था त शऊर जी फतेह तॾहिं थींदी जॾहिं ॿिए जो दर्द शऊर महसूसु कंदो, जे न त इहा शऊर जी हिकाइटी आहे। ऐं AI जे हिन मौजूदा दौर में शऊर जी फतेह या कतई कोन्हे। हेलो सर, मुझे नालो सोहेल अहमद, मेरा नाम सोहेल अहमद है और BBS यूनिवर्सिटी से आखिरी साल का शागिर्द हूँ। मेरा एक सवाल ये है आपसे कि आपने कहा कि हम हो सकता है आगे वाली दुनिया में डफर नस्लें पैदा करें, तो अब हमें ऐसा क्या करना चाहिए कि हमें डफर नस्लें पैदा करने से बच जाएं और हम ओवर डिपेंडेंस की बजाय हम AI का सही इस्तेमाल करें? दूसरा ये कि अगर हम देखा जाए तो पहले जो दुनिया में जंगें होती थी वो हथियारों की होती थी, फिर वो इकोनॉमी की होने लगी, अब वो डेटा और नॉलेज की हो रही हैं। तो अब उसमें हम अपने आप को फ्यूचर में कहाँ देख सकते हैं, कैसे बेहतर खुद को बना सकते हैं? मेहरबानी होगी अगर आप बता दें। थैंक यू। मां तव्हांखे हिकिड़े नंढड़े मिसाल सां ॾियां थो ऐं मुंहिंजे लाइ इहा फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे त असां जॾहिं हींअर शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे रिसाले खे AI में 230 ॿोलियुनि में ट्रांसलेट करायोसीं, उन वक़्तु असां शाह लतीफ़ जा टोटल जेके बि अवेलेबल रिसाला हुया, जेके बि डेफिनेशन्स हुयूं, जेके बि ॻाल्हियूं हुयूं, AI जा हींअर लामा मॉडल्स GRX या मॉडल मनाला ॻणींदो थो वञा जेके सॼी दुनिया में मॉडल जेके अल्टीमेट आहिनि। मैडम हिकु मॉडल खे हलाइण जे लाइ 4.5 लख रुपया महीने जो किरायो लॻंदो आहे। 3 महीना असां किरायो लॻायोसीं। AI जॾहिं भिटाईअ जे पैगाम खे जॾहिं प्रोसेस पई करे त उहा उठ पेरो ठाहे वेही पई रहे त मूंखां कमज़ोर आहे। ज़ोर इन करे आहे त उहो खसारो माण्हू पाण थो खणे। हिकिड़ी शइ अहम जेका आहे, ज़ोर इन करे हो जो लतीफ़ सॼो जो सॼो खसारो पाण ॾे थो खणे। हीअ जेका सोसाइटी जंहिंमें तव्हां असां वेठा आहियूं उन में इंसानियत इंतिहाई अहम आहे। हींअर तव्हांजे मथां जेका वॾे में वॾी ज़िम्मेवारी थिए थी, AI जो जेको ईंदड़ इनकलाब आहे उन में तव्हां पंहिंजे ॻोठ जी डेटा, तव्हां पंहिंजे वॾनि जी डेटा, तव्हां पंहिंजी लोक ॾाप जी डेटा केतिरी मुंतकिल करे सघो था। जेकॾहिं न कंदव त हे जेका अचण वारो जेको तव्हां चओ था कि जंग हथियार सां थींदी, अॼु ॼाण ऐं डेटा सां थिए थी।
अॼु जी डेटा तव्हांजे हथ में हथियार आहे, तव्हां पंहिंजी डेटा ॾियो, तव्हां वीडियो व्लॉग सिंधीअ में ठाहियो, तव्हां पंहिंजे ॾाॾनि नाननि जो इल्मु फोक जेका लोक ॾाहप आहे उहा ॾींदव। ऐं यादि रखी छॾियो जॾहिं ॾींदव पोइ जेको पाण अॻे गानो ॻाईंदा हुआसीं न, मुंहिंजो नालो लिखो, मुंहिंजो नालो लिखो, अॼु हे टाइम थियो त तव्हां पंहिंजे लोक ॾाहप खे मुंहिंजे नाले लिखे में तव्हां महफ़ूज़ कयो, तव्हां जंग खटी वेंदव, तव्हांजो मुस्तक़बिल ख़तरे में कोन ईंदव। सिंपल क्वेश्चन इज कि आज के जो LLMs मॉडल्स हैं या जो भी हमारे पास है, उनको जिन्होंने बनाया है वो खुद ये कहते हैं, दैट इज एविडेंट, रिसर्च भी ये कहती है फ्रॉम द हार्वर्ड एंड ऑक्सफोर्ड, कि इन्हीं मॉडल्स में जो इमोशंस का जिसने आप एम्फेसाइज किया वो आ गया है। एंड यही वजह है कि इंसान आज AI के पास ज़्यादा जाता है कंपेयर टू द ह्यूमंस। तो मेरा आपसे यही सवाल था, इज इट नॉट द केस? आई एम सॉरी, नो। उनजो सबबु वॾे में वॾो इहो आहे त नोट करे छॾियो, जेको इमोशन आहे उहो तव्हांजे अदराक में पियो आहे, यानी तव्हांजे दिमाग़ जी रफ़्तार ऐं तव्हांजी जेका अहसास जी जेका कुवत आहे उहा ईअं सम्झो त हिकिड़ो समुंड आहे, पर जॾहिं तव्हां उहा ॿुधाइणु चाहियो था त तव्हां लफ़्ज़नि जा मोहताज थियो था। इहा ॿोली आहे जेका तव्हांजे अहसासनि खे तव्हां चओ था पिया तर्जुमानी थींदी, पर छा तव्हां कॾहिं सोचियो आहे त तव्हां जेको कुझु महसूसु कयो था उहो ॿुधाए सघो था? तव्हां जंहिंसां प्यारु कयो था तव्हां उनखे पंहिंजे अंदर ई कैफ़ियत लफ़्ज़नि जे ज़रिए ॿुधाए सघो था? न। तव्हांखे जेतिरो ॾुख या पीड़ा थिए थो पियो उहा तव्हां हमेशह मिसाल ॾींदा हो। सो AI मुंहिंजा भाउ हो चवनि था त इमोशनल तव्हां सेंटिमेंटल जेका ॻाल्हि कयो था एनालिसिस में, उहा तव्हांजे ॾिनल डेटा जी आहे, माण्हूअ जे अहसास जी ॻाल्हि कोन्हे। इसमें एक चीज पहले भी वजाहत की थी कि एक चीज इमोशंस हैं और एक है इंसानी इमोशंस को बयान करने की जुबान। तो AI के पास हर तरह के इमोशंस को बयान करने की जुबान मौजूद है, उसका ज़ाहिर अदब से उसने जुबान ली है, वो उसके पास मौजूद है। तो इंसानी रियल इमोशंस जो एक आदमी अपनी हिस्सियात के ज़रिए महसूस करता है और उनके इजहार की जो जुबान है, इनको अलग अलग रखना चाहिए। तो उस इंटेलिजेंस के पास वो ह्यूमन इमोशंस नहीं है, ह्यूमन इमोशंस की एक सेट और एक पैटर्न पर बनी हुई एक जुबान मौजूद है। इसमें फ़र्क करना चाहिए। और एक और बात देखिए कि क्या इंसान, हम सब बैठे हुए हैं, हमें सबसे बड़ा खौफ किस चीज़ का होता है? मौत का खौफ होता है, जॉब लूज करने का खौफ होता है, इंसानी ताल्लुकात के ख़त्म होने का खौफ होता है। तो इस तरह के खौफ, और इसी तरह हम एक दूसरे से हसद करते हैं, नफरत करते हैं, एक दूसरे को एलिमिनेट करना चाहते हैं। तो इस तरह के इमोशंस उसके पास नहीं है। हाँ, इस तरह के इमोशंस की जुबान उसके पास मौजूद है, जिससे वो इल्यूजन पैदा करती है और वो टेक्नोलॉजी के जरिए बेचने के लिए इल्यूजन पैदा करते हैं कि जनाब दिस इज गोइंग टू रिप्लेस ह्यूमन। इसलिए पोस्ट ह्यूमन इस ईरा को भी कहा जाता है। मुझो क्वेश्चन इहो आहे त जीअं तव्हां हींअर स्टेज ते चयो त हींअर AI जेकी आहे उहा इंसान ते, हिकु इंसान खे मशीन जो माना गुलाम बणायो वियो आहे। त मुंहिंजो क्वेश्चन इहो आहे त अगरि असां AI खां बग़ैर कमु करे सघूं था ऐं हींअर टाइम मैनेजमेंट बि असांखे करणी आहे, जॾहिं असां यूनिवर्सिटी में आहियूं ऐं यूनिवर्सिटी में असां जेको वञूं था ऐं टाइम तमामु घटि हूंदो आहे, उते असां कहिड़े नमूने सां AI खे यूज़ करे सघूं जो असां उन मां फ़ाइदो वठी सघूं ऐं असांजे दिमाग़ ते उहा माना पंहिंजो गुलाम न करे सघे। बच्चा ज़बरदस्त। ज़बरदस्त। असल में ही जेको सवाल आहे न, इन जनरेशन जो इहो ई सवाल आहे। इहो माना हिकिड़ो इन जो जवाबु बिल्कुलु खपे। टाइम कोन्हे ऐं असांखे ही जल्दी कमु करे थो ॾे, AI जल्दी कमु करे थो ॾे। ॻाल्हि इहा आहे त दलाई लामा जी ॾाढी हिकिड़ी सुहिणी ॻाल्हि आहे त तव्हांजो ॿारु जेकॾहिं बांबड़ा पाईंदे उथण जी कोशिशि करे ऐं किरी पवे त हुनखे न बचायो, किरण ॾियोसि। जॾहिं किरण ॾींदुसि त संभलजण बि सिखंदो। मुझको समझाओ न साहिर कि मैं एक दिन खुद ही ठोकरें खा के मोहब्बत में संभल जाऊंगा। किरण पोइते हटणु इंसान जो फ़इल आहे। इंसान थियणु ज़रूरी आहे। पहिरियों इंसान थियो। हाणे ॿी ॻाल्हि जेका तव्हां चयो, मां AI मां केतिरो फ़ाइदो वठां, AI खां सवाल करण खां पहिरियों 3 दफ़ा पंहिंजे पाण खां पुछो, जवाबु पंहिंजे पाण मां ॻोल्हियो, AI खां तस्दीक करायो, अलाह ख़ैर सलाह, पंहिंजे दिमाग़ खे रवां दवां रखो। जेकॾहिं हिकु शइ AI खां पुछो त इहा तव्हांजे सीननि ते सवार थी वेंदव। वॾी महिरबानी। असांजे सेशन जो टाइम ख़तमु थिए थियो ऐं तव्हांजी ख़ासि तौर ते नौजवाननि जी इन्वॉल्वमेंट जे हवाले सां, सवालनि जे हवाले सां असांजा ॿई जेके आहिनि से पैनलिस्ट मौजूदु हूंदा।
पिंडाल में तव्हां उन्हनि सां ॻाल्हाए सघो था, कचहरी करे सघो था ऐं इंसानी मुस्तक़बिल जे हवाले सां ख़ासि तौर ते पंहिंजे ज़हन जी जेका असां सहूलियत जे हवाले सां तव्हां पंहिंजो मुस्तक़बिल AI जे हवाले करणु चाहींदो या हुन जा पाण मास्टर थियणु चाहींदो, इहो फ़ैसिलो तव्हां ते रखियलु आहे ऐं मैं शुक्रगुज़ार हूँ अपने दोनों मंदोबीन का। वॾी महिरबानी तव्हांजी। AI इंसान AI के सही माण्हू लफ़्ज़नि जी थिए थो, तव्हांखे कहिड़ी गारंटी आहे त इमोशन्स जेके आहिनि उहो बि इंसान AI खे छो नथो ॾेई सघे? तव्हां इहा दावा था कयो त इहो AI खे हिकु टेक्निकल ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां। असां जॾहिं सिंधी, मां सिंधी ॻाल्हि कंदुसि, त जॾहिं मां सिंधीअ में लफ़्ज़ AI खे ॾियां थो, जेके टेक्निकल छोकिरा आहिनि, जेके मुंहिंजा दोस्त नौजवान आहिनि, मुंहिंजा शागिर्द भाइड़ा उहे सम्झंदा हूंदा। जॾहिं कंप्यूटिंग खे सिस्टम खे लफ़्ज़ मां ॾियां थो मां मीम अलिफ नून, त दर हक़ीक़त हुनजो टोकन नंबर थो ठहे। मीम अलिफ नून जे पोयों तसवुर नथो ठहे, हुनजो टोकन जो नंबर थो थिए। मसलन हींअर अब्दुल माजिद भुरगड़ी इंस्टीट्यूट में असां 118 मिलियन टोकन्स ठाहिया। 118 मिलियन यानी टोटल जेके सिंधी ॿोलिया लफ़्ज़ आहिनि उन्हनि जे पोयां, मसलन मां लफ़्ज़ थो चवां दो दो, जॾहिं दो दो थो चवां तव्हांजे मन में तसवुर कहिड़ो थो उभरे? हिकिड़ो किरदारु आहे, सुमरो, हीरो, ईअं आहे न। पर AI वटि दो दो 488 आहे, दो दे पोयों तसवुर न आहे। लिहाज़ा तसवुर जे पोयों कोई जॾहिं तव्हां ॻाल्हायो था अहसासु कयो त इहो तसवुर जो तालुक़ु आहे, टोकन जो न आहे। ईअं सम्झो त AI खे कारोबारी ॿोलीअ में ॿो माना 4 रुपो त थी सघे थो, पर ॿदिलियूं मिली मोहबत नथी ठाहे सघे। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। राशिद लगारी, हिकिड़ो सवाल आहे मुंहिंजो, आख़िरी सवाल कयो। अमर फयाज़ साहब का मुंहिंजो क्वेश्चन आहे, तव्हां जॾहिं AI जी ॻाल्हि कई त रत में शामिल थींदी बायोसिस जे करे, त असां ॾिसो आहे त अॻु में जेका वैक्सीन आहे उनजे ख़िलाफ़ वॾी प्रोपेगेंडा हले थी, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहो जेको क्वेश्चन आहे उहो प्रोपेगेंडा जो हिसो नथो थी सघे, माण्हुनि जी दिलचस्पियूं त घटिजी नथी सघनि। तव्हांजी वॾी महिरबानी। पर सची ॻाल्हि ॿुधायां त इहो जेकॾहिं सवालनि जो इहो रहंदो आहे न जेका, उनजे करे असां सवाल वठणु बंदि करे छॾींदा आहियूं, छाकाणि त मख़सूस टाइम हूंदो आहे सवालनि जो। तव्हां बसि जवाबु मुख़्तसर। महिरबानी तव्हां सभिनी